अस्सलाम वालेकुम नाज़रीन, ॾिसी रहिया चार जेडीओ न्यूज़ आहियां बज़ीर उंदड़ ख़बर शामिल कयूं था। नाबशाह मां एके ॾारीअ जी नाबशाह मज़दूरनि हथ में शनाख्ती कार्ड ऐं फटियूं खणी एहतजाज कयो। रीगल चौक ते मज़दूरनि शबीर हुसैन ज़लदारी, गुलशेर चांडियो, अब्दुल करीम जरवार, इसाक बिरोही, वलीद खोसो ऐं ॿियनि हथनि में पोरे वारियूं पटियूं खणी प्रेस क्लब ॿाहिरां एहतजाजी मुज़ाहिरो कयो। हिननि चयो त तक़रीबन 2 महीना थी विया आहिनि, असांखे मज़दूरी नथी मिले ऐं न वरी राशन मिले थो। असां सख़्तु परेशान आहियूं, असांजा बचा बुखूं काटे रहिया आहिनि। असां कंहिंखे दाह ॾियूं? हिननि चयो त असांखे राशन ॾिनो वञे या असांखे इजाज़त ॾिनी वञे त असां मज़दूरी करे पंहिंजो ऐं पंहिंजे बचनि जो पेट पाले सघूं। चार जेडीओ न्यूज़ में फ़िलहाल एतिरो ई। वधीक ख़बर अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो चार जेडीओ न्यूज़। असां रीगल चौक ते वेठा आहियूं, न असांखे रोज़गारी थी लॻे, न असांखे राशन मिलियो आहे, का शइ नथी मिले असांखे। असां काॾे वञूं? बेरोज़गार हथ में छा कंदे बाबा फटी खणी थो, हाणे रोज़ी कंदासीं, रोज़ी बि नथी मिले। अचूं था रीगल चौक ते वेही मोटूं था। नालो छा अथई? नालो हाजी शबीर हुसैन ज़रदारी, नवाब शाह, समेरा कॉलोनी वेठा आहियूं। डॉक्टर ज़ुल्फ़कार खे कार्ड ॾिना आहिनि, 2 महीना थी विया, राशन ई असांखे कोन ॾिनो अथई। चई बसि राशन ॾींदासीं, फ़ोन कंदासीं। 2 महीना गुज़री विया, असांखे न कंहिं राशन ॾिनो आहे ऐं न कंहिं पुछियो आहे, न 2 महीना मज़ूरी आहे। हथ में छा कयो अथई? फटी आहे, उज़ार आहे, असांजो मिस्त्री आहियां मां। राज़ो आहीं? जी हा, राज़ो आहियां साईं। 2 महीना थिया आहिनि, मज़ूरी न आहे साईं। हाणे बुख खां ख़ुदकशी कयूं, बाक़ी ॿियो छा कयूं? अल्लाह रहम कंदो। हा साईं, कार्ड चए थो, वज़ीर आज़म इमरान ख़ान चए थो कार्ड या पैसा ॾिना आहिनि ग़रीबनि खे, असां वञूं था धिका ॾेई कढी था छॾनि ॿाहिरि।